व हबीबिना सय्यदना व हबीबिना व शफीना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल अस्रि इन्नल इंसान लफी खुस्र इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस्सब्र। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मोहतरम मुअज़्ज़िज़ उलमाए किराम, अल्लाह जे दीन जा शौक़ रखंदड़ मोमिन मुसलमानों भाइयों, तव्हां असां हिते अल्लाह जो कलाम ऐं मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलाम, अल्लाह जे रसूल जो फरमान ॿुधण लाइ अची गॾु थिया आहियूं। पर तव्हां हिन हदीस में जेका मौलाना साहब जन बेहतरीन नमूने सां तव्हांखे सम्झाई, इन्हीअ में तव्हां इहो मालूम कयो त काइनात जो सरदार सैयदना मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त क़यामत जे ॾींहुं निजात ऐं छोटकारो आमाल ते थींदो, तौर आमाल जी थींदी। हिते त असां सभई चऊं था त असां मुसलमान आहियूं, अल्हम्दुलिल्लाह मुसलमान आहियूं। हिते असां सभई चऊं था त मोमिन आहियूं, असां ईमान आंदो आहे, अल्हम्दुलिल्लाह मोमिन आहियूं। दुनिया में इहा दावा करणु तमामु आसान ऐं सवली आहे। उहो जेको भंग ऐं चर्च थो पिए उहो बि चवे थो त मां मौलाई आहियां, अल्लाह वारो आहियां, मां मोमिन आहियां। पर तव्हां हदीस में ॿुधो त तौर आमाल जी थींदी। मोमिन आहियूं, मुसलमान आहियूं, पर असां वटि आमाल सालिहा आहिनि।